साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह। साईं मुंहिंजो नालो एडवोकेट आफ्ताब शेख है, मुंहिंजो ताल्लुक़ बलूचिस्तान सूबे सां आहे। साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवाल हो त वकला साहिबान दावत इस्लामी जो जेको दारुल इफ्ता आहे उन खां कीअं फ़ाइदो वठी सघनि था ज़्यादा खां ज़्यादा? महिरबानी। माशाअल्लाह। दारुल इफ्ता अहले सुन्नत जा नंबर शायद हींअर स्क्रीन ते हलन, उनखे नोट करी वठो न। तव्हांखे जेको मसइलो दरपेश हुजे वो फोन खणी उन्हनि खे पुछी वठो। दारुल इफ्ता अहले सुन्नत अगर तव्हांजे क़रीब आहे तो उलमा जी ज़ियारत जी नियत करे उन्हनि जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं उन्हनि खे सुवाल करे ने तव्हांजो मसइलो हल करायो। अल्लाह बरकत दींदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु